लहरूं लहरूं जिंदगी। No, please continue. हिते हर बिज़नेस जो मकसद सिर्फ मुनाफ़ो कमाइण हूंदो आहे, जंहिंखे कॉर्पोरेट जी दुनिया में बॉटम लाइन चइबो आहे। ऐं इन बॉटम लाइन खे बहितर करण जे लाइ हमेशह नॉन प्रोफेशनल ऐं कानून खां ॿाहिरि वञी करे सौराब ऐं दाइम जहिड़े माण्हुनि खे पंहिंजी शातिर दिमाग़ी ॾेखारणी पवंदी आहे। ॿुधण में आयो आहे त हिन वक़्तु फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट पॉलिसी में कुझु मेजर चेंजिस अचनि पिया, जंहिंजे करे फूड्स एंड कॉस्मेटिक, लाइफ सेविंग ऐं ड्रग्स सां गॾोगॾु कंप्यूटर हार्डवेयर, फर्नीचर ऐं फिक्सचर जे लाइ चाइना ऐं ॿियनि मुल्कनि जूं मल्टीनेशनल कंपनीज़ कोलिब्रेटर्स खे ॻोल्हिनि पियूं ऐं असांखे हितां जे कोलिब्रेटर्स खे अख में रखिणो आहे। वो शायदि इन करे त हू शुरूआति में 90% मटेरियल खे समुंड वसीले स्मिंगल कराए पंहिंजा कार्गो कास्ट, टैक्सिस ऐं ड्यूटी बचाईंदा। बिल्कुलु, हिते हिन वक़्तु काफ़ी कोलैबोरेटर्स मिली वेंदा ऐं जिन मां अक्सर पॉजिटिवली कमु कंदा आहिनि ऐं कुझु सौराब जहिड़ा माण्हू पिणु मिलंदा आहिनि ऐं हू पंहिंजे मुनाफ़े खे वधाइण जे लाइ सभु कुझु करण जे लाइ तयारु हूंदा आहिनि। तॾहिं त हिन मुल्क मां महांगाई ख़तमु थियण जो नालो ई न पई वठे। असांजे मुल्क में जेतिरी तेज़ी सां महांगाई वधी रही आहे, ओतिरो तेज़ी सां मुलाज़मत जी पघार नाहे वधंदी। सर ईअं ई आहे न? पर अव्हांजा अलाउंसिस त घणनि खां मथे आहिनि। ख़ैर, इन टास्क फोर्स में असां वटि मारिया ऑफिशियली ट्रांसफर थी आहे ऐं फेडरल गवर्नमेंट मां संदसि सर्विसिस प्रोफेशनल तौरु मुंतकिल कई वई आहे। अॼु खां पोइ मारिया स्ट्रेटेजिक डेवलपमेंट ते कमु कंदी, जॾहिं त प्लानिंग, विजिलेंस ऐं ऑपरेशंस खे मां पाण ॾिसंदुसि। ओके, इहो सुठो थियो। छा ऑर्डर अची वियो आहे? हा, हाणे रिसीव थियो आहे। ओके, लेट्स कम टू द पॉइंट। असांखे पंहिंजे सभिनी इन्फॉर्मर्स खे इस्तेमालु करणो आहे, उन्हनि जे मिडल मैन सां गॾु गॾु उन्हनि जे वेझनि माण्हुनि जे पोयां लॻाइणो आहे। वकार तूं हिकु मुकमल डेटाबेस तयारु कंदे, जंहिंमें उन्हनि इन्फॉर्मर्स तरफ़ां मिलियल डेटा एंट्री थींदी ऐं पोइ एक्शन प्लान कंदे। इहो समूरो कमु 2 फेज़नि में कयो वेंदो। पहिरियों फेज़ इंफॉर्मेशन खे कलेक्ट करे डेटाबेस आणींदो त केरु छा छा करे रहियो आहे ऐं किथां खां इहो बिज़नेस ऑपरेट कयो वेंदो आहे ऐं इन जूं रिसीविंग पॉइंट्स कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। ऐं इन्हनि सभिनीनि पॉइंट्स में कंहिंजी इन्वॉल्वमेंट रहे थी, इहा डेटा पिणु हासिलु कयो। ऐं सेकेंड फेज़ में टारगेटेड पॉइंट्स कहिड़ियूं आहिनि ऐं कहिड़े वसीले सां इहो समूरो मटेरियल हिते पहुचायो पियो वञे। ऐं उन्हनि सभिनीनि इन्फॉर्मर्स खे इस्तेमालु कयो। मामूली खां मामूली इंफॉर्मेशन बि गॾु करे डेटाबेस में रखी वेंदी। सर, छा सौराब ऐं सुल्तान वारे मामले खे हिते ई छॾिबो? न, सौराब ऐं सुल्तान जी पाण में जंग स्टार्ट थी वई आहे ऐं पाण हिन मक़सद में कामयाबु थी वेंदासीं, जंहिंमें सुल्तान वॾी अड़ाईअ सां सौराब खां अलॻि थियो आहे ऐं हुन पंहिंजो बिज़नेस हिन जे मुक़ाबले में शुरू कयो आहे ऐं मथां सुल्तान असांजी गाइडलाइन ते हलण लाइ बि तयारु आहे। सो फ़िलहालु हिननि खे सभु कुझु करणु ॾियो। हिननि सां कुझु बिज़नेसमैन राब्ते में आणियो ऐं उन्हनि में बि पंहिंजा इन्फॉर्मर शामिलु करणा अथव। मां अॼु ई तव्हांखे समूरियूं डिटेल्स मोकिले थी ॾियां। ऐं हा वकार, तव्हां अॼु पंहिंजे नेटवर्क ताईं इहो टास्क पहुचायो। उन खां पहिरियां इन्फॉर्मर्स जे डेटा खे एनालाइज़ करे तव्हां बि रिव्यू करे वठो। ज़रूरु सर, मां हाणे इन ते कमु करे थो वठां। ओके, ठीकु आहे, मां हलां। ऐं ज़िशान ऐं दानिश अॼु ई सुल्तान ॾांहुं मूव थींदा ताकी हू असांजी डायरेक्शन ते हली सघनि। मारिया, तव्हां थोरी देरि में मूं वटि अचो, कुझु ॿियनि शयुनि ते बि डिस्कस कयूं। सचपुची त अॼु मूंखे इलाही सुठो लॻो। अॼु पहिरियों भेरो अहसासु थियो त रिश्ता छा थींदा आहिनि, उन्हनि जी अहमियत, अक़ीदत ऐं एतिराम छा थींदो आहे। अंकल जो मथे ते हथ रखणु मूंखे इलाही सुठो लॻो। तूं अञा मुंहिंजी अम्मी जी मोहबत नाहे ॾिठी, उहो तो साहु सदको कंदी। सदफ सां त तुंहिंजी अहिड़ी केमिस्ट्री जुड़ंदी जो तूं हुन खां हिकु पल बि अलॻि न वञी सघंदी। सच, मां केॾा साल अहिड़नि रिश्तनि जी मोहबत खां महरूम रही आहियां। पर माहीन, हिकु ॿी बि मोहबत आहे जंहिंजी छांव तुंहिंजे पाछे जे बिना अधूरी रहियल आहे। तूं हुन मोहबत जी छांव खे पंहिंजी मोहबत जी छांव सम्झ
यासिर असां हिन ते पहिरियां बि ॻाल्हाए चुकिया आहियूं। असांखे हिक ॿिए खां वक़्तु वठणु खपे, हिक ॿिए खे सम्झणो आहे। सच पुछी त मां जंहिं अहसास खे महसूस करण थी चाहियां उन जा पखी अञा आकाश ते उॾिया ई न आहिनि। माहिन मूंखे अॼु इहो ॿुधायो, तूं वटि प्यार जो मतिलबु छा आहे? प्यार हिकु वॾे समुंड जो नालो आहे यासिर, जंहिंखे हर माण्हू हासिल नथो करे सघे। मूं वटि प्यार खे ॾिसण जो पंहिंजो अंदाज़ आहे। हिन मोहबत खे कुझु मां हिन तरह सम्झो आहे त मूंखे मुंहिंजी मोहबत ज़रूर मिलंदी। यासिर इहो कुझु घणो न थी वियो। असां मोहबत जे पोयां ईअं पइजी विया आहियूं जीअं नैब वारा सियासतदान जे पोयां। न माहिन, उहा हक़ीक़त आहे। यार मूं सालनि खां तुंहिंजी मोहबत जो इंतज़ारु कयो आहे ऐं ॾिस न तूं अॼु बि मूं सां गॾु आहीं, पर इहो इंतज़ारु अञा ताईं ख़तमु नाहे थियो। शायदि तुंहिंजो इहो इंतज़ारु अञा ख़तमु नाहे थियो, छो जो मां पंहिंजे अंदरि में तुंहिंजे लाइ उहा जाइ न आहियां ठाहे सघी। हेलो, केरु पियो ॻाल्हायो? SSP जमाल पिया ॻाल्हायो ऐं क्राइम रिपोर्टर मज़हर पियो ॻाल्हायां। मुंहिंजे नाले खां वाक़िफ़ त ज़रूरु हूंदव। जी फरमायो मज़हर साहब। असांजो फरमाइण कहिड़ो साईं, बसि हिकु स्टोरी ते कमु पियो कयां। सोचियुमि त अव्हां सां हेलो हाय बि कजे ऐं कुझु इंफॉर्मेशन बि वठिजे जेकॾहिं ॾेई सघो था। जी बिल्कुलु, तव्हां प्रेस वारनि खे केरु पोइ हिते कंदो, तव्हां त असांखां बि अॻियां हूंदा। छा अव्हां सां मिली सघिजे थो? सॉरी मज़हर साहब, हिन टाइम त मुश्किल आहे, पर तव्हां पुछण छा पिया घुरो? जमाल साहब, इहा ख़बर त मुंहिंजे रिसोर्सिस मुताबिक़ बिल्कुलु कंफर्म आहे। तव्हां हिकु टास्क फोर्स खे लीड पिया कयो। तव्हां हिकु माफ़िया अटैक दौरान ज़ख़्मी पिणु थिया, जंहिंजे करे हफ़्तो खनि अस्पताल में बि रहिया आहियो, जॾहिं त अव्हां जो हिकु ऑफिसर हमले में शहीद कयो वियो आहे। छा उहा दुरुस्त इंफॉर्मेशन आहे? तव्हां जर्नलिज़म खे छो जॉइन कयो? पुलिस जॉइन कयो आहे? मूंखे जेका इंफॉर्मेशन खपंदी हुई उहा मूंखे शोबे में रही करे मिली सघे थी। जमाल साहब, अव्हां रुगो सिर्फ़ु तावन कयो। ओके, पाण शाम जो किथे मिली था वठूं, कंहिं ज़बरदस्त पॉइंट ते चांहि पियो। शाम खां पहिरीं स्टोरी मोकिलणी आहे जमाल साहब। जेकॾहिं हिन वक़्तु मां अव्हां जी ऑफिस अची वञा त अव्हां खे कोई एतिराज़ त कोन्हे? ओके, मां 3 बजे ताईं IG ऑफिस लाइ निकिरंदुसि। पाण रस्ते में किथे मिली था वठूं। ओके, डन थियो। पाण प्लाज़ा वटि मिलूं था। ओके, थैंक यू। ओके, अल्लाह हाफ़िज़। अॼुकल्ह जो जर्नलिज़म सम्झ खां ॿाहिरि आहे। सवाइ ब्लैकमेलिंग जे कुझु बि न आहे बचियो। हे सुठो जर्नलिस्ट आहे, पर इहा इंफॉर्मेशन हिन ताईं कीअं पहुती, इहो सभु कुझु त टॉप सीक्रेट रहियो आहे। ॾिसणो पवंदो त हिन जे पोयां कहिड़ा मरकात आहिनि। मूंखे इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पवे त असांजे हिन टास्क फोर्स जी अहम इंफॉर्मेशन हितां या कंहिं टीम मेंबर वटों लीक थी आहे। मुंहिंजो बि इहो ई सवाल आहे। मूंखे थोरी देरि पहिरियां हिकु जर्नलिस्ट कॉल कई हुई। हुन जिन बि मामलनि जी ॼाण घुरी आहे उहे असांजे ऑपरेशन जा अहम पार्ट्स आहिनि। कहिड़े क़िस्म जी इंफॉर्मेशन लीक थी आहे जमाल? सोराब जे हवाले सां या ॿियो कुझु? उहो जर्नलिस्ट अॼु मूंसां मिलंदो, पर इहो इंतिहाई ख़राब थियो आहे। अॼु इहा ख़बर मीडिया ताईं पहुती आहे, सुभाणे सोशल मीडिया जी ज़ीनत बणबी। ही टास्क फोर्स बि ॿियनि जुड़ियल फोर्सिस वांगुरु फाइलनि जे वर चढ़ी वेंदो। इहो न विसारजो तव्हां। सर, न्यू कॉमर्स तरफ़ां इहा इंफॉर्मेशन लीक थी हूंदी। उन्हनि वटि एतिरी इंफॉर्मेशन कोन्हे।
अॼुकल्ह जो प्यार सरकारी नौकरी जीअं आहे, ॾाढी ॾुखियाईनि खां पोइ मिलंदो आहे। इहो अव्हांजो परसेप्शन आहे जनाब। मां त हिन प्यार खे अॼु ताईं ईअं ई पई सम्झां जीअं कंहिं फिल्म जे विच में इश्तिहार अची वेंदो आहे। तोखे हिन जज़्बे ते यकीन छो न थींदो आहे? माइन, मां सम्झां थो त तोखे पाण खां अलावा कंहिं ते बि यकीन कोन्हे। कीअं यकीन कयां यासिर? जंहिं माण्हू मूंखे हेॾे लाड ऐं प्यार सां पालियो, हुन पंहिंजी शफ़क़त खे हिकु पासे ते रखी मुंहिंजे मथां हथु खयो। अहिड़े रवैये रखण खां पोइ मां उनजो प्यार कहिड़े नज़रिए सां ॾिसां? उहो अलॻि जज़्बो आहे ऐं उहा सिचुएशन बि अलॻि आहे माइन। ज़िंदगीअ में ईंदड़ हादसनि ऐं वाक़िअनि खे पंहिंजे कोमल ऐं नफ़ीस एहसासनि ते हावी नाहे कबो। ख़ैर, इहो ड्रिगो बहस आहे। पापा तोते अॻु में ई कावड़ियल आहे। जे इहा ख़बर पयसि त मां तोसां मिलण आई आहियां त अलाए छा कंदो। ओके, इहा ॻाल्हि ज़हन में रखजांइ, छो त थी सघे थो अमी या सदफ तोसां तिखो मिठो ॻाल्हाइनि। हिन नाराज़गी जे पोयां प्यार खे ॾिसण जी कोशिश कजांइ, कावड़ न कजांइ। एतिरनि सालनि जी रंजिश हिकु मिंट में ख़तमु कोन थींदी। तूं बेफ़िक्र थी। शुमाइला, मुझे ख्याल आया था सदफ जे बारे में जमाल वटि हली उन सां डिस्कस करणो हुजे। पर ॿई भाउ भेण नौकरीअ जे कॾा आहिनि, घर में वेहनि ई कोन था। वेहनि घर त पोइ टाइम वठूं न। हाँ, ये ॻाल्हि त आहे। हीअं तो क्या न, मां जमाल खे फ़ोन तो कयां त असां अचूं था शाम। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। अॼु त मां ॾाढो ख़ुशि नसीब आहियां बाबा। अल्लाह साईं खां कुझु ॿियो घुरां त बि मिली वञे। अल्लाह जा वॾा करमनि जो अॼु मुंहिंजी नियाणी पंहिंजे चाचे जे घर आई आहे। सच अॼु लॻे पियो त असां सभु मुकमल पिया थियूं। बसि अदा सोराब ऐं अदी कनीज़ जी कमी आहे। उहे न अची वञनि त ख़ानदान मुकमल थी वञे। अच्छा आंटी, सदफ किथे आहे? नज़र न पई अचे। सदफ हाज़िर आहे पंहिंजी सोट जे लाइ। भले करी आहे मुंहिंजी आपी। मुंहिंजो अखियूं थधियूं थियूं एॾी देरि ताईं ईंदे ईंदे। सच मुंहिंजी दिलि पई चवे त मां तुंहिंजे घर अची तो असां विड़ी तोखे पंहिंजे घर वठी अचां। तूं त बिल्कुलु आंटी जीअं ख़ूबसूरत आई सदफ। तोखे मूं ते हाणे सभु इख़्तियार आहे। कमाल आहे, अवां सभु पाण में मिली विया। जंहिं एतिरी महिनत करे माहीन खे हिते आंदो, यार उन लाइ का थैंक्स बि न। पुट, सची ॻाल्हि इहा आहे त तूं वाकई जस लाहिणी तो रत जे रिश्तनि खे मिलायो आहे। इहो त जो फ़र्ज़ु हो चाचा, जेको हिन अदा कयो आहे। हाँ बाबा, बिल्कुलु। तव्हांजी ॻाल्हियुनि मां त इहो थो लॻे त तव्हांखे असाइनमेंट मिली आहे ऐं तव्हां हरू भरू इहो तासिर ॾियो त मां सुल्तान खे सपोर्ट थो कयां। पर इहो कीअं थो थी सघे त हिकु ॾोहारी, हिकु ड्रग डीलर खे मां सपोर्ट कयां ऐं उन सां गॾु मफ़ामती पॉलिसी हलां? 18 सेप्टेम्बर जी राति जो समन किनारे इब्राहिम हैदरी पासे हिकु बिज़नेसमैन जो एनकाउंटर कयो वियो हो, जंहिंमें मशहूरु बिज़नेसमैन दाइम करीम खे तव्हां मारियो। ॿुधण में आयो त हू 2 हफ़्ता अॻु तव्हांजी यूनिट में गिरफ़्तार हुयो। तूं त का फिल्म जी स्टोरी ॿुधाए रहियो। मज़र तोखे साफ़ ई थियण बदिरां कंहिं फिल्म जो राइटर हुजणु घुरिजे। ओके,
छा तव्हां पंहिंजे घर में दाइम करीम जी सेक्रेटरी खे पंहिंजे घर में न रखियो हो? अव्हां हाणे सुल्तान सां गॾाए छॾियो आहे त जीअं हू उहो टारगेट अचीव करे जेको अव्हां चाहियो था। मां वरी बि इहो चवंदुसि त इहा का हॉलीवुड जी फिल्मी स्टोरी आहे ऐं असांजे मुल्क में ईअं ड्रामाई अंदाज़ में कमु न आहे थींदो। ओके, गुज़िरियल ॾींहुं अव्हां जी भेण मिस मारिया जूं सर्विसिस अव्हां पंहिंजे यूनिट जे लाइ हासिलु कयूं आहिनि ऐं अव्हां खे जॉइन कयो आहे। उन यूनिट खे जंहिंखे अव्हां लीड पिया कयो, छा उहो ग़लति आहे? फेडरल गवर्नमेंट ऐं प्रोविजनल गवर्नमेंट जे ऑफिसर्स जूं सर्विसिस त हिक ॿिए जे लाइ हलंदियूं रहियूं आहिनि, मगर तूं ईअं हरू भरू जा सवाल करे मुंहिंजो वक़्तु पे बर्बाद करी। उहो मुंहिंजो डोमेन कोन्हे, तव्हां लाॻापियल एजेंसीज़ खां मालूम कयो। ओके, छा भला तव्हां कंहिं अफ्रीकन फॉरेनर खे गिरफ़्तार कयो हो? हू ड्रग डीलर हुयो जंहिंखे अव्हां 2 हफ़्ता पंहिंजे यूनिट में रखियो हो, जंहिंखे अव्हां काल राति हिकु सुनसान जॻह में मारे छॾियो हो। इहो कीअं मुमकिन थी सघे थो त असां कंहिं फॉरेनर ड्रग डीलर खे पकड़ियो ऐं ज़ाहिर न कयूं? हिकु फॉरेनर खे पकड़ उहो इमिग्रेशन ऐं ॿियनि एजेंसीज़ जो इशू आहे। पुलिस उन में उन वक़्तु ईंदी जॾहिं उहो पुलिस ॾांहुं मोकिलियो वेंदो। इहो जस्ट डिक्टेशन जो इशू आहे। हिन जो मतिलबु त तव्हां अॼुकल्ह कुझु बि न पिया कयो? हिन वक़्तु तव्हांजी पोस्टिंग सेक्रेटरीट में रखी वई आहे, अव्हां मथां हमिलो थियो ऐं अव्हां अस्पताल में रहिया हुयो, उहो सभु छा थो ॿुधाए जमाल साहब? मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त तव्हांजो असुलु मक़सदु छा आहे, जंहिंजो मां सिधो सिधो तव्हांखे जवाबु ॾियां। जमाल साहब, छा तव्हां सुल्तान जी सपोर्ट कयो पिया? छा तव्हांखे इहा असाइनमेंट सौराब ख़ान ॾिनी? मां कंहिंजी टास्क ते पंहिंजो प्रोफेशन न हलाईंदो आहियां जमाल साहब। जेकॾहिं ईअं आहे मिस्टर जर्नलिस्ट, त पोइ तूं इहो सुवाल छो न कयो त गुज़िरियल 3 महीननि खां वठी ड्रग्स जो समूरो कारोबार हिते बंदि थी चुको आहे, समुंड वसीले थींदड़ स्मगलिंग ते बि कंट्रोल थियो आहे ऐं क्यामाड़ीअ जूं बाज़ारूं हाणे स्मगलिंग थियल शयुनि खां आजूं थी वियूं आहिनि। तूं इहो सुवाल छो कोन कयो त माफ़िया ऐं गैंगवार ते कानून चढ़ाई करे खेसि ख़तमु करे छॾियो आहे? मां उहो लिखंदो आहियां जंहिंजी निशानदेही आम माण्हू कंदो आहे। तूं आम माण्हू जी निशानदेही ते लिख ऐं मां उन ई आम माण्हू जी बहितर हिफ़ाज़त लाइ कमु कयो। ठीकु आहे जमाल साहब, वरी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो, लेकिन मुंहिंजी स्टोरी ते राय ज़रूरु ॾिजो। थैंक यू। सर, तव्हांखे हींअर ज़ाहिर थियणु न घुरिजे हा। तव्हांखे ख़बर आहे त मीडिया जा माण्हू ऐं एजेंसीज़ जा माण्हू हर मूवमेंट ते नज़र रखियो वेठा आहिनि। उहो माण्हू मुंहिंजे लाइ पहिरियां खां ई ख़तरो बणियल हुयो ऐं हू काफ़ी टाइम ताईं पुलिस कस्टडी में बि रहियो आहे ऐं मूंखे पक आहे त इहा समूरी इंफॉर्मेशन हुन ई ॾिनी हूंदी। सर, इंक्वायरी थींदी, आङुरियूं उथंदियूं ऐं इशू उथंदो। तव्हां ज़ख़्मी आहियो, छा तव्हां जवाबु ॾींदव? मूंखे जेको सम्झ में आयो मां उहो ई कयो, पर हाणे इन्हनि मामलनि खे सेट करणो पवंदो। तूं ईअं कर त मुंहिंजी दुबई जी टिकट कंफर्म कर। कुझु हफ़्तनि जे लाइ मां उते रहंदुमि त पोयां इहो मामिलो ज़रूरु थधो थी वेंदो। सर, इहो गुड आइडिया आहे। ऐं हू जेको मीडिया वारो कमु तोखे चयो, उन जो छा थियो? 2-3 जर्नलिस्ट लॻाया आहिनि ऐं इश्तिहार बि कढिया आहिनि, खेनि सुठो पैकेज ॾिनो आहे। इंशाअल्लाह ताला घुर्बल रिज़ल्ट मिलंदी। सर, सोशल मीडिया खे त ज़रूरु इन्वॉल्व कबो। नौजवान छोकिरनि खे इंटर्नशिप ते रखी हिकिड़ी कैंपेन हलाइबी। हुन कैंपेन में इहे ॻाल्हियूं ज़ाहिर कबियूं त SSP जमाल जी जेके बि गुजूं हरकतूं आहिनि उहे साम्हूं अचनि ऐं सुल्तान ऐं SSP जमाल गॾियल आहिनि। इन मां इहा शइ बि ज़ाहिर थी वेंदी त इहो सभु कुझु सुल्तान हुकूमत जी सरपरस्ती में करे रहियो आहे। सर, बिल्कुलु ईअं थी वेंदो। मूं ऑलरेडी वर्किंग करे छॾी आहे, पर सर हिकिड़ो इशू आहे। कहिड़ो इशू? सर, मिस माहीन ऐं SSP जमाल ऐं यासर जूं मुलाक़ातूं अॼुकल्ह थी रहियूं आहिनि। मूंखे लॻे थो त इन्हनि जी का हिकमत अमली आहे ऐं इन जे पुठियां को इशू थी सघे थो। तूं माहिन जी फिक्र न कर, हुनखे मां पंहिंजे लेवल ते पाण ई सम्झाए वठंदुसि। हाणे उहो हिन खां वधीक कुझु बि न कंदी। ख़ैर आहे, इहो त थी वेंदो, पर तूं ईअं कर त हमज़ी खे घुरा। हुन चए त यासिर जी विजिलेंस करे ऐं जेकॾहिं ज़रूरत पए त हुनखे थ्रेट्स बि ॾे। सर, आउं हींअर ई वञा थो, तव्हां बेफ़िक्र रहो। ख़ुदा हाफ़िज़।
चाचा माफ़ कजो, कुछ घणी मसरूफ़ियात हुई इन करे तव्हां सां मुलाक़ात न करे सघियुसि। बाक़ी इन विच में यासिर सां राब्तो हुयो। हाँ पुट, पुलिस जी नौकरी आहे ई अहिड़ी। तुंहिंजो बाबा साईं बि सॼो सॼो ॾींहुं सॼी राति ड्यूटी ते ई रहंदो हो। बिना ड्यूटी जे मूं न हुनखे कॾहिं घर में ॾिठो, न कंहिं वरी यार दोस्त वटि ॾिठो। अवां जी चाचा सोराब सां का ॻाल्हि ॿोल थी आहे? न, फ़िलहाल ज़रूरत कोन्हे। ऐं ॿियो त मूं इन मामले खे थोरो अलॻि रखियो आहे। ख़ैर तूं ॿुधाए, जॉब कीअं पई हले? फ्रीलांस कमु हले पियो? हाँ बसि फ्रीलांस कमु पियो कयां। यासिर तव्हां कुझु वक़्तु वॉलंटरी तौर ते असांखे ॾेई सघो था, जेकॾहिं तव्हां चाहियो त। आई लव इट। मूंखे ख़ुशी थींदी अगरि मां तव्हां सां गॾु कमु कंदुसि। पुट मूं त हिनखे इहो बि चयो आहे त तूं मुंहिंजो बिज़नेस संभाल, ज़मीनुनि खे ॾिस। पर हे ख़बर न आहे छो हरू भरू कंप्यूटर जी दुनिया में लॻो पियो आहे। इन दुनिया में अलाए छा आहे। चाचा साईं, अॼु जी दुनिया उहा ई आहे। बसि पुट, असल में मूं तोखे इन करे तकलीफ़ ॾिनी जो मूंखे कुझु तोसां ॻाल्हाइणो हो। चाचा साईं तव्हां हुकुम कयो। मां सम्झां थो त तव्हां सौराब ख़ान जे करे परेशान आहियो। चाचा साईं मां कोशिशि कंदुसि त खेसि मोटाए पेर ते आणियां। हिन वक़्तु ताईं मूं अगरि हिन में हथु नाहे विधो त हिन जी इहा ई वजह आहे त उहो अव्हांजो नंढो भाउ आहे। असां उहो सम्झूं पिया, पर बाबा अव्हां सां कंहिं ॿिए कम लाइ ॻाल्हाइण पियो चाहे। चाचा साईं हुकुम कयो। कुझु अलॻि वेही ॻाल्हाइजे। हा बिल्कुलु। अचो। ड्रामा सीरियल लहरू लहरू ज़िंदगीअ जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।